तव्हां कॉम्पिटिशन में हिसो वरितो टणीजाम उते मां इहो साॻी गज़ल चला त इहो मुंहिंजे अंट ते चढ़ियल हो तंहिं करे अच्छा हाणे वोकल में त तव्हां हिसो वरितो ऐं तव्हां कॉलेज लेवल ते मुक़ाबिलो करे उन खां पोइ होॾे पियो तव्हांजो वॼाइण सां बि मां सम्झां थो वॼाइण सां इन ताईं जो असांजो सर ग़ुलामलाल साहिबु जेको हूंदो उहो ॾाढो सुठो बेंजे नवाज़ हूंदो हो बेंजो वॼाईंदो हो पोइ बेंजो पंहिंजो हूंदो हुओसि खणी ईंदो हो ऐं इहो उहो दौरु आहे जॾहिं ईअं सम्झो त असां जेका ॿुधायोमांव संगत जेको हिकिड़ो 8-10 ॼणा हुयासीं त हिक ॿिए खां सवाइ कोन सरंदी हुई ऐं असांजो शाम जो डेली रूटीन हूंदो हो त हिन वक़्तु जेको प्रेस क्लब आहे उन जे ॿाहिरां जेको ॿारो आहे इन ॿारे में सभु गॾु थींदा हुआसीं ऐं उते असां सभु गॾु थींदा हुआसीं ऐं वेही कचहरी कंदा हुआसीं उन में मतिलबु जूं ॻाल्हियूं बि हूंदियूं हुयूं ऐं इते असां हिकिड़ो पंहिंजी क़ाइमु कईसीं पंहिंजो सिंधी सॼणनि सथ हिकिड़ो मतिलबु त हुयो ऐं ईअं एतो असांखे इहा चूस पई अथव ठीकु आहे इहो अदब बि हलंदो आहे थोरो तनज़ीम सां कंहिं किस्म जी तनज़ीम ऐं इतफ़ाक़ी आहे त मूंखे हा सभई बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ो ऐं उनजो सरबराह उस्ताद ग़ुलामलाल साहिबु हूंदो माण्हू रीसूं कंदा हुआ यार हीअ कंपनी कहिड़ी आहे इन कंपनी में तव्हांजी जेका सिंधी सॼणनि सथ वारी तव्हां चओ था ऑर्गेनाइज़ेशन तव्हां कई उन में कहिड़ा दोस्त हुया तव्हां उन में तक़रीबन इहे जेके मूं नाला खयमि असांजो यूसुफ साहिबु हुयो उन में फज़ुल्ला तुंजो साहिबु हुयो मरहूम ऐं मौला बख़्श हुयो ऐं साईं खे चवां तक़रीबन साॻिया ई हुआसीं ऐं अब्दुल ख़ालिक शेख हुयो मोहम्मद अयूब सोलंगी हुयो ऐं रसूल बख़्श शेख साहिबु हुयो पर उहो ॿिए क्लास में पढ़ंदो हो हा ॿिए क्लास में मीन्स स्कूल वारे ज़माने में हिते असां सां गॾु पढ़ंदो हो कॉमर्स कॉलेज में ग़ुलाम रसूल सुमरो बि असां सां अचे गॾियो असां इंटर में हुआसीं त उहो फस्ट ईयर में हो मौला बख़्श भुट्टो साहिबु इहा कोई 10 ॼणनि ते मुश्तमिल असांजी राउंड अबाउट इहा ऐं उन में जेको असां वेही मतिलबु त इहो यादगार ज़िंदगी जा यादगार हिते पोइ असांखे हिकिड़ी ॿी सहूलियत मिली त इहो अलाह बख़्श थोरो वक़्तु हुयो जनाबाग में जेको इहो बिल्डिंग हींअर जेका हुनखे ख़तमु करे ॿीहर ठाही अथऊं जेको हाणे असेंबली चइजे थी अच्छा हा यस नेशनल सेंटर जेको इन में हिकिड़े कुंड ते हिकिड़ो हूंदी लेबररी ऐं उनखां अलावा हिकिड़ो कुंड ते ॿियो हूंदो हो कमिरो जेको जंहिंमें बसि फर्निश हूंदो हो शेर मोहम्मद ख़ान शेख अख़बार कढंदो हो पाकिस्तान उन जी बि असां सां थोरी लॻी अचे जेतोणीकि असांखे सभिनी खां उमिरि में वॾो हो पर असांजे उन अदब दोस्त हुयो तंहिं करे हा लाड़कानी बिल्कुलु ॿ हूंदियूं न हफ़्तेवार अच्छा पाकिस्तान हूंदी हा ॿियो हूंदी इंसाफ़ हूंदी सो उन में हकीम लुकमान साहिबु हूंदो हो ऐं असांजो हा 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 बुखारी साहिबु जेको हुयो त हिते मतिलबु त उहो बि अचे असां सां रलियो पोइ चईं तव्हां ॿाहिरि जे बारे में वियो था त बहितर आहे तव्हां अंदरि ई जेको आहे इहो प्रेस क्लब जे हवाले हुयो हुन दौर में नंढिड़ो मतिलबु त हुयो तव्हां मुंहिंजे पाकिस्तान अख़बार जो बि हिते इहो सिलसिलो थींदो आहे तव्हां अंदरि अचे हिते वेहो पोइ उते वेहंदा हुआसीं पर इहे एॾा त यादगार ॾींहं आहिनि साईं जो मतिलबु को बेफ़िक्री हूंदी कंहिं क़िस्म जेको उन दौर में तव्हांजो जेको कॉलेज वारो ज़मानो आहे तव्हां ॿुधाईंदा आहियो त इन ई जनाबाग में जेका तजर बिल्डिंग आहे इन में ब्रॉडकास्टिंग हाउस बि हूंदो हुयो ऐं शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते लाउड स्पीकर लॻल हूंदा ऐं लोकल ब्रॉडकास्टिंग थींदी हुई ऐं इहो हिकिड़ो माना हिन वक़्तु असां सोचूं था त अजीब क़िस्म जो ज़मानो कीअं लाउड स्पीकर्स शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते हूंदा ऐं कीअं ब्रॉडकास्टिंग माण्हू ख़ासि तरह जेके वांदा माण्हू छो त घणो करे उते ई हूंदा हुआ इहे लाउड स्पीकर लॻल जिते भरिसां को
बाग़ीचो बि हूंदो हो, माण्हू अची वेहंदा हुआ बाग़ीचे में, जाते सुकून सां ॿुधी जिते सुकून सां ॿुधी सघनि। ऐं उन में हिकिड़ो गीतनि भरी कहाणी अच्छा थींदी हुई, ऐं उन में मां बि पार्टिसिपेट कयो। अच्छा गीतनि भरी कहाणी माना इहे फिल्मी गाना हूंदा हुआ, पर उनखे हिकिड़े तरतीब सां उन में हिकिड़ी ॼण कहाणी जोड़ी वेंदी। ईअं चऊं त तव्हांजे ज़िंदगीअ जी जेका इन ब्रॉडकास्टिंग जे हवाले सां, छो त तव्हांखे पोइ बाद में त रेडियो पाकिस्तान लाड़कानी तां बेस्ट टाकर जो अवॉर्ड मिलियो, ऐं उनखां पोइ तव्हां मुस्तक़िल रेडियो ते प्रोग्राम बि कया, पर ईअं चऊं त तव्हांजी पहिरीं एंट्री रेडियो जी दुनिया में इलाही बिल्कुलु यकीनन गीतनि भरी कहाणी में। हा, गीतनि भरी कहाणी में मां पार्टिसिपेट अच्छा, कयो। इहो दौर सॼो लाड़काणी जे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं था त हिकिड़ो असांखे मुख़्तलिफ़ बिना मुख़्तलिफ़ अॼु जे लाड़काणी खां बिना मुख़्तलिफ़ मिले थो। माना रोड ख़ाली हूंदा, माण्हू साइकिलनि ते ऐं टांगनि ते घुमंदा हुआ, रिक्शा कोन हूंदा हुआ, चिंचियूं ऐं गाॾियूं ऐं मोटरसाइकिलियूं, हिन वक़्तु जेको शोर गोड़ ऐं हिन क़िस्म जूं शयूं असांखे लाड़काणी में, उन दौर जो लाड़काणो महसूसु थिए थो त ॾाढो पुरसुकून लाड़काणो हो, जंहिंमें चौक चौक ते लाउड स्पीकर लॻल हूंदा हुआ ऐं माण्हू ब्रॉडकास्टिंग थींदी हुई लोकल, ऐं माण्हू ॿुधंदा हुआ। उन दौर जो जेको लाड़काणो आहे ऐं हिन दौर जो जेको लाड़काणो आहे, तव्हां जेकॾहिं तव्हां खां पुछिजे, छो तव्हां उन दौर खे मुकमिल तौर ते ॾिठो, उहो लाड़काणो वधीक तव्हांखे यादि अचे थो, सुठो लॻे थो, या हिन वक़्तु जेको लाड़काणो आहे मौजूदु आहे? हुन हिकिड़ी ॻाल्हि आहे न त उहो जेको लाड़काणो हुयो उहो पुरसुकून लाड़काणो हुयो। उन में मतिलबु त जेके रोड रस्ता घणो करे खुलासा हूंदा हुआ, ईअं बि न हो त को रोड कचा कोन हूंदा हुआ, ठीकु ठाकु हूंदा हुआ, को रोड सुठा हूंदा हुआ, साफ़ु सुथरा हूंदा हुआ। उन दौर में हा, नालियुनि जी सफ़ाई। हाणे इन मां तव्हां महसूसु कयो त हिकिड़े इलाइक़े खे जंहिं ते 3 माण्हू मुक़ररु आहिनि, हिकिड़ो ॿार थो हणे, हिकिड़ो उनखे पखाली आहे, ऐं हिकिड़ो जेको आहे तो उनखे चूनो थो हारे, त माना इन हिसाब सां इहे म्युनिसिपलिटी में केतिरो अमलो हूंदो सफ़ाई लाइ, हा न साईं। जेतोणीकि उन दौर में शहर जो हदूं जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त हेॾां हिन वक़्तु जेको स्टेशन रोड आहे, स्टेशन रोड जो इहो जेका शाह लतीफ़ लाइब्रेरी आहे, जेको होटल आहे सपना होटल आहे, इहा आख़िरी हद हूंदी हुई। आख़िरी हद माना इन खां परते झुगियूं हूंदियूं जेके असांजा आया हिंदुस्तान मां जेके आया मुहाजिर, इहो हिते आबाद थिया। ऐं ॿियो फ़िलहालु हिते थिया, ॿिया कुझु जेके आहे कुझु वरी हमल जेको आहे, हमल पाड़ो जेको आहे उते आबाद थिया। पर मतिलबु मां पंहिंजे सांभर में, छो त हिते अचणु वञणु थींदो हो अॻु में बि, लाड़काणे अचण खां अॻु में, मुस्तक़िल अचण खां अॻु में अचणु थींदो हो, त हिते जेके मूं शयूं ॾिठियूं, मिसाल तौरु मां उहा पुल ॾिठी जेका घाड़ जे मथां हूंदी हुई 2 गेट सां, ऐं उहा एतिरियूं गेटूं वॾियूं हूंदियूं जो जंहिंजे हेठां इहे नंढा होराब या नंढा इहे जहाज़ एतिरी मथे हूंदी, बिल्कुलु कर्व ते ठहियलु हूंदी। इहा हूंदी ऐं इन जाइ ते जेको हिन वक़्तु जयलसगंज आहे, इन खां थोरो अॻिते वधिबो त इहो हिते हूंदो कुंड ते होटल, हिकिड़ो होटल जेको हाणे रिसेंटली, इन होटल खां टपी हुन परे पासे वेंदी हुई, ऐं इहो माना इन जे हेठां घाड़ हुआ। माना इहो एग्ज़ैक्ट तव्हां लोकेशन इहा ई था ॿुधायो जेका हिन वक़्तु जयलस बाज़ार जी मेन गेट हूंदी कुझु वक़्तु अॻु में, उतां ई हिकिड़ो पोइ बाद में उहो नालो थी वियो, हेठां वहंदो नालो थी वियो, जेको रोड हीअं अचे थो पियो सिधो अचे पवे थो पियो, वरी बंदर रोड ते अचे पवे थो न। इहो घाड़ जो वकिरो हूंदो, इहो घाड़ जो वकिरो टुवर्ड्स माना हेॾे जेको टुवर्ड्स राइस कैनाल, इन तरफ़ माना हितां गुज़रंदो हो, जातां हाणे बैंक स्क्वायर वारो इलाइक़ो आहे, अॻिते वारो म्युनिसिपल स्कूल वारा जेके इलाइक़ा, म्युनिसिपल स्कूल पंहिंजो स्टेडियम खां गुज़रंदो इहो यको। पर स्टेडियम ऐं हिकिड़ो लॉ कॉलेज जे विच में हाणे हिकिड़ो रोड ठहियो आहे, इहो ई शायदि तक़रीबन इहो ई हूंदो, जेको पीपल्स कॉलोनी मां सिधो वञी वरिपो, बिल्कुलु इहो सिधो। त उहो बाद में जॾहिं असां इहो ॾिठो, इहो नालो त ॾिठो,
नाले जी सूरत में ठो नाले मां घाड़ बाग सूरत घाड़े सूरत में न घाड़ वाह खे हूअं पंहिंजे लेखे ॾिठो जेको तमामु उहो तव्हां होॾे ॾिठो इहो शहर जे विच मां न न शहर जे विच मां नालो वहंदो ॾिठो सम्झो जेको बि आख़िर ताईं कोन पियो वञे मतिलबु हिते जॻह ते ख़तमु पियो थी वञे अच्छा सम्झो सो इहो हितां निकिरे थो ज्ञान बाग खां ज्ञान बाग जी ओरिंग गेट जेका आहे एंट्रंस जेको आहे न हितां इहो गुज़रे पियो यको परते अॻिते पोइ इला कॉलेज खां इहो परते स्टेडियम खां टपी सही सो असां हाणे वरी मोटूं था तव्हांजे कॉमर्स कॉलेज जूं जेके एक्टिविटीज़ हुयूं कॉमर्स कॉलेज खां पोइ वरी तव्हां अॻिते जेको सफ़र आहे तव्हांजो उहो उन जे हवाले सां त जॾहिं तव्हां हुतां कॉमर्स कॉलेज मां पढ़ी पास आउट थी निकितो पोइ तव्हां BA कई जी हा अच्छा कॉमर्स कॉलेज जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त कॉमर्स कॉलेज में जेके एक्टिविटीज़ थींदियूं हुन में इन हद ताईं बि थींदियूं जो यानी प्रिंसिपल बि हिकिड़ो शौक़ीन मिज़ाज हुयो ऐं शौक़ीन मिज़ाज इन सेंस में त मतिलबु हुनखे शौक़ु हूंदो त वधि खां वधि एक्टिविटीज़ थियनि उन दौर में मूंखे यादि आहे त फिल्मी एक्टर्स बि असांजे आया अच्छा कॉलेज में ऐं हा ऐं जेके उते असलम परवेज़ हो यास्मीन हुई ऐं ग़ालिबन 4-5 पाकिस्तानी माना फिल्मुनि जा एक्टर्स हा पाकिस्तानी फिल्मुनि जा एक्टर्स ऐं उन खां पोइ उते जेका पंहिंजो एक्टिविटीज़ जेके ॻाइण वॼाइण जूं थींदियूं पढ़ाई बि ज़ोर ते हूंदी बिल्कुलु ऐं छा त आर्ट्स कॉलेज हो आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज कॉमर्स जा छोकिरा बि पढ़ंदा आर्ट्स जा बि पढ़ंदा इन दौर में असां सां हिकिड़ो उस्तादु गॾु न आहियूं जंहिंमें असां पंहिंजो वेस्ट पाकिस्तान जी टूर कईसीं 63-64 में उन वक़्तु मौजूदा जेको उन वक़्तु मौजूदा पाकिस्तान जेको आहे माना इन जो उहो इलाइक़ो बलोचिस्तान खे छॾे बाक़ी पंजाब सरहद ॿई छो त असां हितां मुल्तान वियासीं मुल्तान खां पोइ कहिड़ो उस्ताद हुयो जंहिंसां उस्ताद मुस्लिम शमीम जेको हाल हयात आहे अञा ताईं हा जेको तमामु वॾो बिल्कुलु तमामु बिल्कुलु सुठो वर्क वकील बि आहे बिल्कुलु त हाणे उहो साण असां न हलियो बहावलपुर फैसलाबाद लाहौर पिंडी ऐं इस्लामाबाद खां पोइ वरी मथे वियासीं कोमरी वियासीं वरी हिन पासे पुशावर वियासीं वेंदे लंडी कोतल ताईं वियासीं मतिलबु इहा टूर कईसीं ऐं मोटी आयासीं इहो ॼण असांजी ज़िंदगी जी पहिरीं टूर हुई जंहिंमें मतिलबु त असां इहो इलाइक़ा घुमी ॾिसी आयासीं ऐं ॾाढो मज़ो आयो हुन में कोई मां सम्झां थो असांजा 20 रुखनि हुया पंहिंजो शागिर्द जंहिंमें कॉमर्स जा बि हुया कॉमर्स जा छा लाइ त कुझु वधीक आहे तंहिं करे हुन उस्ताद जो ज़ोर हो त हिननि खे इहे कॉमर्स जे हवाले सां कारखाना ऐं इन क़िस्म जी शयूं ॾेखारियूं जेको उन जे सब्जेक्ट सां तालुक़ु रखंदियूं हुन करे उतां जा जेके आहिनि पंहिंजो वॾा वॾा कोनूर पंहिंजो टेक्सटाइल मिल ॿिया इहे ॾिठासीं इंडस्ट्रीज़ जेके अच्छा हुन खां पोइ हाणे तव्हां कॉमर्स कॉलेज खां पोइ जो जेको सफ़र आहे पंहिंजी पढ़ाई जो उहो कंटिन्यू कयो पोइ तव्हां BA कई इन विच में मूंखे टीचरशिप मिली वई प्राइमरी टीचर मां थियुसि यस अच्छा बीकॉम करण खां पोइ बीकॉम न तव्हां इंटर करण खां पोइ मिली वई बिल्कुलु हाणे इहो थियो जो जॾहिं मां BA पार्ट 1 में दाख़िला वरितमि डिग्री कॉलेज में त उन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि रहिजी थी वञे त तव्हां हिते जेको कॉलेज ताईं सफ़र कयो तालीमी इन विच में तव्हांजी वरी फैमिली बि शिफ्ट थी आई बाबा हा उहो तॾहिं मतिलबु त कोई विदिन मंथ्स अच्छा हा 55 में मां आयुमि पिछाड़ी में त उहो बसि कोई 55 जे आख़िर में उहा फैमिली बि अची वई अच्छा हुन खां पोइ तव्हांखे इन ई दौरान टीचिंग बि मिली वई जी हा टीचिंग मिली टीचिंग मूंखे जेका प्राइमरी टीचर यस प्राइमरी टीचर छो त प्राइमरी टीचर आराम सां मिली वेंदी हुई टीचरशिप मिलंदी हुई आराम सां ॿियो ॻाल्हि हुई त जेको इंटर मैट्रिक वारे खे ई मिलंदी असां इंटर हुआसीं हुन करे ऐं ऑफिसर ॾाढा क़दुरदान हूंदा बिल्कुलु रिश्वत जो मामिलो कोन हूंदो हो जेको BA इंटर जे बुनियाद ते तव्हांखे जेका टीचिंग मिली प्राइमरी टीचरशिप
इन जो छा तव्हांजो रिटन एग्ज़ाम थियो हुयो या वाइवस थियो हुयो? वाइवा थियो बसि। अच्छा, किथे थियो? हिते ई थियो, लाड़काने हाई में स्कूल में थियो। अच्छा, उन दौर में मां सम्झा डायरेक्टर लेवल सतह जा माण्हू ई या टीचिंग जा हा ॾेई छॾींदा? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हाणे पोइ तव्हांजी पहिरीं पोस्टिंग किथे थी? मुंहिंजी पहिरीं पोस्टिंग थी हिते, मूं इएं सम्झो लाड़काणे जे सराउंडिंग्स में 7-8 स्कूल अच्छा, ॾिठा। हा, कहिड़ा कहिड़ा? जंहिंमें हिकिड़ो हे वॾा महर, हा, महरनि जो ॻोठु आहे। हा, हेॾे हिकिड़ो भुटनि जो ॻोठु आहे फुल रोड सां हिते। हुन खां पोइ मां रशीद वगण में कयमि, ऐं असांखे चवां PV स्कूल में कयमि, उते उर्दू टीचर हुयुसि मां। अच्छा, ऐं हुते मां पंहिंजो जेको रशीद वगण में, हुते मां वरी हुयुमि। अॻे हूंदो हुओ हिकिड़ो त अंग्रेजी सेखारण लाइ हिकिड़ा टीचर्स जेके स्पेशल ॼण क्लास वठिणा पवंदा हुआ उते, सम्झो। त प्राइमरी टीचरशिप पंहिंजी हथ ई, पर मतिलबु जीअं सब्जेक्ट स्पेशल चइबो आहे न, तीअं उते असांखे उहो कमु वठंदा हुआ उते। ऐं उते मूंखे रहणो पवंदो हुओ, हफ़्तो सॼो रहंदो हुउमि, ईंदो हुउमि। ॾाढा ॾुखिया ॾींहं हुआ इहे हवाले सां, इन हवाले सां। BA Part 1 में जॾहिं दाख़िला वरितमि त पोइ उन वक़्तु मूंखे असांजो बुगटन जे ॻोठ में मां उन वक़्तु हुयुमि। प्राइवेट टीचरशिप खां अॻु में तव्हांखे ॿुधायां त मूंखे हिते असांजे सिविल अस्पताल में मूंखे मिली क्लार्क टीचिंग खां अॻु में। उहो को साल खनि वधीक कोन हो। हिते मूं पंहिंजो क्लार्क थियुमि, ऐं उन खां पोइ तुर्त ई मूंखे 2-3 महीननि खां पोइ बदिली कयूं रते देरे। उते हुयो मेडिकल सेंटर हिकिड़ो, उते मां कुझु वक़्तु गुज़ारियुमि। उन खां पोइ इहा जेका टीचरशिप जेका थी, पोइ इहा मां जॉइन कयमि। छो BA में जेके उस्ताद असांखे मिलिया, उहे बि ॾाढा मुख़्तलिफ़ तबियतुनि जा माण्हू हूंदा आहिनि, बिल्कुलु ज़ाहिर आहे। उन में अब्दुल करीम संदीलो साहिबु, वॾो हिकिड़ो मुहक़िक़ ऐं वॾो आलिम माण्हू। मोहम्मद इसाक़ उन्हनि जी बि पढ़ायो? के मोहम्मद इसाक़ कबड़ो साहिब बि? हा, इसाक़ कबड़ो साहिबु म्युनिसिपल हाई स्कूल में हूंदो हो, PTI। अच्छा, PTI। हा, PTI तव्हांजो PTI तौरु उस्ताद रहियो माना? हा, गुज़रियो सॼो। अब्दुल करीम संदीले साहिब सां तव्हांजी बाद में वरी कॉलेज में बि तमामु घणी वेझड़ाई रही। BA करण खां पोइ तव्हां वरी कंटिन्यू MA कई? कंटिन्यू कई। तव्हांजी टीचिंग बि हले? मुंहिंजे पंहिंजो एडुकेशन जे हवाले सां MA BEd ताईं जेका आहे त उहा कंटिन्यूटी आहे। ठीकु आहे। छो त मूं MA 68 में मूं MA कई, BEd 70 में कई। 2 साल हूंदी BEd, 2 साल माना 70 ताईं जेका मुंहिंजी तालीम कंटिन्यू रही आहे। अच्छा, जेका तव्हांखे BA जी डिग्री मिली, BEd जी डिग्री मिली, या पोइ तव्हां बाद में वरी MA कई सिंधी अदब में, इहे डिग्रियूं वरी तव्हांजूं सिंध यूनिवर्सिटी मां आहिनि? हा, यूनिवर्सिटी मैट्रिक जी बि जेका आहे न, जेका उहा डिग्री जेका असांजी, उहो आख़िरी साल हो जंहिंमें मतिलबु त पंहिंजो हैदराबाद बोर्ड न त इन खां अॻु में उहा डिग्री बि सिंध यूनिवर्सिटी? हा, बिल्कुलु। अच्छा, माना ईअं चइजे त हिते असांजे हिन सिंध जे पंहिंजो सभिनी ज़िलनि यूनिवर्सिटी तालीमी जेको हवाले सां डिग्री ॾींदड़ इदारो सिंध यूनिवर्सिटी हूंदो, बिल्कुलु। उहो बोर्ड लेवल ते हुजे या यूनिवर्सिटी लेवल? बिल्कुलु। अच्छा, हाणे इन खां पोइ अॻिते अचूं था, पोइ तव्हां BEd करण खां पोइ वरी MA बि कयो था सिंधी अदब में? सिंधी अदब में MA करण खां पोइ तव्हांखे ज़ाहिर आहे हाणे लिखण पढ़ण जो तव्हांजो हिकिड़ो सिलसिलो जुड़ियल हुयो, ऐं तव्हांजी जेका मां सम्झां थो अदब में एंट्री थी आहे उहा बि शाइरी सां थी आहे। जी। पहिरियों शेर तव्हांखे यादि अचे थो कॾहिं तव्हां लिखियो आहे? हा, पहिरियों शेर मूं लिखियो आहे कोई 61 में, 60-61 में, जॾहिं स्कूल वारे ज़माने में। छो त स्कूल तरफ़ां जेको मैगज़ीन छपियो, मीज़ान या नालो कुझु हुयो, उहो उन में मुंहिंजो उहो शेर छपियो हो। ठीकु आहे। अच्छा, हाणे तव्हांजी MA थिए थी, तव्हां तालीमी सफ़र असां पूरो कयूं, पोइ असां तव्हांजे अदबी अचूं था जेको बि सॼो तव्हांजी दिलचस्पी आहे या कीअं शुरूआति थी?